असां कोन बि का बग़ावत कयूं था, सिर्फ़ सिंध जी इबादत कयूं था। रोहिणी पुल जे राह गुज़ारनि खां पुछिजो, सखर में सिंधूअ जे किनारनि खां पुछिजो, मासूम शाह जे मीनारनि खां पुछिजो, तव्हांजे पखियुनि जे उॾारनि खां पुछिजो। असां कोन बि का बग़ावत कयूं था, सिर्फ़ सिंध जी इबादत कयूं था, सिर्फ़ सिंध जी इबादत कयूं था। मोहन दड़े जी मिटीअ खां पुछिजो, लाड़काणे जी घिटीअ खां पुछिजो। मोहन दड़े जी मिटीअ खां पुछिजो, लाड़काणे जी घिटीअ खां पुछिजो। उतां जी सफ़ेदी छांवनि खां पुछिजो, दड़े मां मिलंदड़ थामनि खां पुछिजो। असां कोन बि का बग़ावत कयूं था, सिर्फ़ सिंध जी इबादत कयूं था, सिर्फ़ सिंध जी इबादत कयूं था। शहंशाह सेवण कलंदर खां पुछिजो, भलकशमोर केटी बंदर खां पुछिजो, पाए झाती मन में अंदर खां पुछिजो, या कराची हरी खुल समंदर खां पुछिजो। असां कोन बि का बग़ावत कयूं था, सिर्फ़ सिंध जी इबादत कयूं था, सिर्फ़ सिंध जी इबादत कयूं था, सिर्फ़ सिंध जी इबादत कयूं। जियो जियो कामरेड राणा, जियो 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 जिए सिंध।